रिपोर्ट हुई तो मुज़फ़र कलोड़ो गिरफ़्तार थियो आहे छो जो वो हैदराबाद जे जुलूस सां अची रहियो हो। बाक़ी ॿिया समूरा दोस्त असांजा कराची जे इंतज़ामनि में मशगूल हुआ ऐं इन जे करे हू अञा ताईं सरज़मीन ते न विया आहिनि। जेकॾहिं वेंदा त उन खां पोइ ख़बर पवंदी त उन्हनि इख़्तियार कयो वञे। डॉक्टर साहब छा सम्झो पिया जेका सूरत जुड़े पई असांजी मर्कज़ी अॻवान सैर रिज़वी भेण उहा जेका गिरफ़्तार कई वई आहे जंहिंखे गुम कयो वियो आहे गिरफ़्तार करे। डॉक्टर साहब छा सम्झो पिया जेका सूरत जुड़े पई अवां जो एहतजाज पंहिंजा मक़सद हासिल करे सघंदो? यकीनन इहो ई मक़सद त ज़ाहिर थी वियो आहे त जॾहिं हुकूमत बौखलाहट जो शिकार थी वञे ऐं बेअसर माण्हुनि ते गोलियूं हणण शुरू करे छॾनि। इहो त मसलन ज़िया जे दौर में ऐं मुशरफ जे दौर में अयूब जे दौर में बि ईअं कोन थींदो हो त माण्हू बसुनि में वञनि पिया एहतियात लाइ उन्हनि ते गोलियूं हणी उन्हनि खे मारियो वञे ऐं उन जा लाश किराया वञनि। हीउ उन खां बि गोए खणण जे चकर में आहिनि। सो अमली तरह सॼी दुनिया खे सॼी सिंध खे पैगाम हलियो पियो आहे त हीउ नापसंदीदा आहे, सिंधी नापसंद कयूं था। बाक़ी जदोजहद असांजी मरल वार जारी रहंदी। इंशाअल्लाह आख़िरी कामयाबी ताईं हिनखे जारी रखंदासीं। डॉक्टर कादिर मक्सी साहब, अवां जी वॾी महिरबानी कई थी सां ॻाल्हाइण।